हेलो अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कीअं आहियो? ठीक ठाक आहियो? खैर खैरियत सां आहियो? उम्मीद आहे त तव्हां बिल्कुलु ठीक ठाक हूंदव ऐं जेके बि तव्हांजा कम हूंदा अॼु जा अल्लाह जे हुकुम सां थी चुका हूंदा। ऐं हींअर शाम जो टाइम आहे ऐं शाम जा जेके रंग हूंदा आहिनि डिफरेंट ई हूंदा आहिनि ऐं असां कोशिशि कंदा आहियूं त वधीक शाम खे जेको आहे बहितर ठाहियूं ऐं उन में वधीक रंग भरियूं। त उहे रंग असां कीअं भरींदा आहियूं त शाम जो ही जेको टाइम हूंदो आहे असांजा घर भाती जेके आहिनि जे मर्द हज़रात जेके थींदा आहिनि सुबुह जो निकिरनि था, जॉब ते वञनि था, सॼो ॾींहुं कमकार कनि था, थकिजी टुटिजी घर अचनि था ऐं जॾहिं घर एंटर थियनि था त सभिनि खां पहिरियों उन्हनि जी जॾहिं नज़र पवंदी आहे पंहिंजी माउ ते पीउ ते त उन्हनि जी शाम इलाही सुठी गुज़रंदी आहे। उनखां पोइ उन्हनि जी औलाद या उन्हनि जी वाइफ जेका हूंदी आहे उन्हनि ते नज़र पवंदी आहे त उन्हनि जे सॼे ॾींहं जा जेके बि थक हूंदा आहिनि सभु ख़तमु थी वेंदा आहिनि। ऐं पोइ घर वारा चाहींदा आहिनि त असांजे पुट जीअं अचे थो, हस्बैंड अचे थो, भाउ अचे थो घर में त उनखे सुठी तरह सां वेलकम कजे ऐं इहो तरीक़ो बि सुठो आहे। मर्द जीअं घर में अंदरि अचे थो त तव्हां उनखे सुठे तरीक़े सां वेलकम कयो ऐं उनखे सुठी तरह सां जेको आहे सर्व कयो, पाणी जी ऑफर कयो, चांहि ॾियो ऐं अगरि बुख ते आहे, मानी नथसि खाधल ॾींहं जो कंहिं कम में बिज़ी हो, लंच नथसि कयल त तव्हां उनखे लंच इहो सॉरी डिनर जी ऑफर कयो ऐं उनखां पुछो त सॼो ॾींहुं तव्हांजो कीअं गुज़रियो। ईअं न त मर्द घर में अचे थो तव्हांजो मूड ख़राबु आहे त इहे थोरी थोरी जेके शयूं हूंदियूं आहिनि इन्हनि ते थोरो ध्यानु ॾींदा कयो। अॼु जी सभिनि खां सुठी ॻाल्हि इहा त मरहूम ईदी साहब अब्दुल सत्तार ईदी साहब जी डेथ खे टाइम थी वियो आहे, पर सुठे में सुठी ॻाल्हि इहा त उन्हनि जो जेको स्कल्पचर आहे उहो क्वेटा शहर जे ईदी चौक ते माशाल्लाह सां सेट कयो वियो आहे ऐं तव्हां सोशल नेटवर्क्स ते बि ॾिठो हूंदो ऐं उन्हनि जे जेको स्कल्पचर आहे काफ़ी महिनत उन ते थी आहे, बिल्कुलु ओरिजिनल ठाहियो वियो आहे ऐं एतिरे अरसे जी महिनत खां पोइ जॾहिं उहो स्कल्पचर तयारु थियो आहे त ॾिसंदा रहिजी विया ऐं हिकिड़े सेकेंड लाइ उन्हनि खे इहो फील थियो त छा ईदी साहब वाक़ई पाण बीठा आहिनि। मतिलबु उन्हनि जी छा तारीफ़ मां कयां। उन्हनि सॼे पाकिस्तान में केतिरी महिनत ॾेखारी आहे, केतिरी सर्विसिस ॾिनियूं आहिनि, एम्बुलेंसिस, ख़िदमत ख़ल्क़ उन्हनि केतिरी कई आहे, यतीमनि खे, ग़रीबनि खे, बेवाउनि खे केतिरी उन्हनि जी मदद कई आहे, उन्हनि खे पनाह ॾिनी आहे। अलाह साईं उन्हनि जी मग़फ़िरत फ़रमाए ऐं असां इहा ई दुआ कंदासीं त अलाह पाक उन जी फैमिली खे सब्र ॾिए ऐं उन खे जेको आहे जन्नतुल फिरदौस में आला मुक़ाम ॾिए। ईअं ई असांजे पाकिस्तान जो हिकु ॿियो लेजेंड तारिक अज़ीज़ साहब जंहिंखे नंढपण खां असां ॾिसंदा हुआसीं, उन्हनि जी अॼु पहिरीं वरसी आहे त इहा ई दुआ कंदासीं त अलाह साईं उन्हनि जी फैमिली खे सब्र ॾिए ऐं उन्हनि जा दर्जात बुलंद करे। त व्यूअर्स असां पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते था वधायूं पिया। असां सां गॾु हिते सिंगर मौजूदु आहिनि। बिल्कुलु उन्हनि जे बारे में मां छा तारीफ़ कयां, माशाल्लाह सां अलाह साईं उन्हनि खे एतिरी इज़त ॾिनी आहे, एतिरो जेको आहे सुठो आवाज़ु ॾिनो आहे ऐं उन जा खोड़ सारा सॉन्ग्स फेमस आहिनि जेके तव्हां ॿुधंदा रहंदा आहियो ऐं मां बि ॿुधा आहिनि। मूंखे पर्सनली उन्हनि जो हिकिड़ो गानो ॾाढो पसंदि आहे, कोको कोरीना, ऐं उन खां अलावा हिकिड़ो उन जो ॿियो बि गानो आहे सम्मी मेरी वार। खोड़ सारा गाना आहिनि त टाइम वेस्ट न कंदासीं, उनखे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम कंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहिनि जिगर जलाल साहब ऐं ढोलक ते आहिनि उबदार अली ऐं हारमोनियम ते आहिनि नियाज़ हुसैन साहब। त मां उन्हनि सभिनीनि खे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम कंदमि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? मां तव्हांखे सभिनीनि खे वेलकम थी कयां पंहिंजे शो में। त असां तव्हांजी महिरबानी जो हे छो त KTN चैनल ही असांजो पंहिंजो ई आहे, जी जी छो त असां बि हिन जो हिसो ई आहियूं। जी जी लख तव्हांजा एहसान ऐं थैंक यू सो तव्हांजे मच। प्रोग्राम में अचे ॾाढी ख़ुशी थी। थैंक यू। बिस्मिल्लाह। कीअं शुरूआत कई तव्हां पंहिंजी सिंगिंग खे? कीअं तव्हां मतिलबु हिन फील्ड में आया? बसि इहो बाबे असांजो उस्ताद बाबो जेको जलाल हो, पोइ उनखे ॿुधी करे बसि असां बि सोचियोसीं दिलि में त हाणे छो त हुनजी त हुनजो आला मक़ाम अलाह ॾिनो हो हुनखे, पोइ हाणे उन जहिड़ा त असां न थी सघंदासीं, पर मिड़े हुनजी आल खणी मिड़े यकतारो चपड़ी खणी पोइ बिस्मिल्लाह करे चयोसीं। दिलि में इहा थियो त मन असांखे बि 5 माण्हू ॿुधनि, पोइ बिस्मिल्लाह करे शुरूआत कईसीं। हाणे तव्हांजी अखियुनि जी आॾूं अल्हम्दुलिल्लाह असांखे हिते बि मौला पंतनि जी करम नवाज़ी आहे जो 5 माण्हू ॿुधनि था, इज़त ॾियनि था। इहा अफ़ज़ल ॻाल्हि आहे। तक़रीबन 25 साल खनि मूंखे हाणे माना 25
25-27 साल ॻाईंदी थी विया। उहा उमिरि केतिरी हुई जंहिंमें तव्हां फर्स्ट टाइम ॻायो? हाणे या त मूंखे उमिरि जी हाणे बि ख़बर न आहे त मुंहिंजी उमिरि हाणे घणी थी वई आहे। सही। बाक़ी अल्हम्दुलिल्लाह 25-27 साल 30 जहिड़ा थी विया। पहिरियों गानो कहिड़ो हुयो? पहिरियों जेको गानो हुयो मां उस्ताद बाबे जो यादि कयो त सॼण ई ज़ुल्फ़ तुंहिंजा जो करे चुप चुप चुरी पवंदा, हज़ारे ही नांग कारी हर सिधा दिल ते सुरी पवंदा। अच्छा। हा, उन दौर में माना इन कलाम सां मुंहिंजी माना शुरूआत आहे। माशाअल्लाह। त तव्हांखे बचपन खां वठी शोहरत मिलंदी आई आहे? अल्हम्दुलिल्लाह, छो त हाणे जेको मुंहिंजो नालो आहे जिगर जलाल, जी जी, त अवल नंढे जलाल खां मां मशहूरु हुयुसि। सही। पोइ सिंधी फिल्म में बि कमु कयोसीं, जी लतीफ़ फिल्म जेका सिंधी हुई, जंहिंमें भाउ असद कुरैशी हीरो हो ऐं साईं शाह असद जी फिल्म हुई। पोइ उन में नंढे जलाल सां हुआसीं। नंढे जलाल सां बि मुंहिंजूं काफ़ी ऑडियो कैसेटियूं आहिनि। बसि पोइ त वरी अॻिते जीअं हलंदा आयासीं त पोइ वरी इहो जिगर जलाल थी वियासीं। सही। त तव्हांजो ओरिजिनल नालो छा आहे? ओरिजिनल नालो मुंहिंजो नबी बख़्श, पाण चांडियो ज़ात जो। छो त काफ़ी माण्हू दोस्त पुछा कंदा आहिनि दवा जिगर जलाल तूं ज़ात जो केरु आहे? छो त हाणे रुॻो जिगर जलाल जो आहे, ज़ात कान्हे। पोइ इहे दोस्त वीचारा पुछा कंदा आहिनि। मां चयो बाबा मुंहिंजी ज़ात चांडियो आहे, छो त मां वरी पोयों जिगर जलाल रुॻो थी वियो आहे जिगर जलाल ऐं जिगर जलाल चांडियो कॾहिं कॾहिं माण्हू को सॾे थो। हाणे इन जे लाइ मां हे पंहिंजे यकतारे ते हे नालो हर शइ लिखाए छॾियो त जीअं कंहिं दोस्त खे बि माना ख़बर पए, माना हुनखे माना विश्वास में न रहे त हिन जो असुलु नालो छा आहे, ज़ात जो केरु आहे। सही। अच्छा, जलाल तक खोड़ आया। जी जी। त तव्हांखे इहो ख़्यालु कीअं आयो त तव्हांखे बि इहो ई नालो रखणु घुरिजे, जिगर जलाल? अर्ज़ु इहो आहे त ॾिसो त तव्हां जॾहिं उस्ताद बाबो जलाल हुयो त हुनजी हिकिड़ी अलाह बादशाही ठाहे छॾी। सही। सव ॻाइणा असांजी सिंध में हुया उस्ताद बाबे खां लख दफ़ा खान साहब बि, पर हिन फ़क़ीर जो एॾो नालो उरूज थी वियो जो हर माण्हू माना चए पियो त रुॻो जलाल हुजे। जाॾे बि केरु वञे पियो त उनखे ॿुधण में जलाल पियो अचे ऐं एॾो जुनून थी वियो जो हर माना हिकिड़ो जलाल चांडियो हिकिड़ो वॾो स्कूल थी वियो। माना हर माण्हू चए पियो त जेकर इन में स्कूल में दाख़िला वठां। असां बि इहो ई ख़्यालु करे बाबे जलाल चांडे जे स्कूल में दाख़िला वठी जिगर जलाल थियासीं। माशाअल्लाह। तव्हांजो नंढपण कीअं गुज़रियो? बसि अल्हम्दुलिल्लाह, नंढपण मुंहिंजो असुलु ॻोठु जेको आहे उहो कंबर तालुके में आहे लश्करी चांडिया। अच्छा अच्छा। पर राश मुंहिंजी माना हुई लारकाणी। सही। माना जेके कुझु 2-3 दर्जा पढ़ियासीं उहे बि लारकाणे में, लाहौरी महले में। ऐं राश अल्हम्दुलिल्लाह बसि जीअं शहर में थींदी आहे, छो त हिकिड़े सुठे ख़ानदान सां सुठी फैमिली सां मुंहिंजो वास्तो आहे। माशाअल्लाह। को माना कमकार जा थियो या जीअं थींदो आहे दादा हे माण्हू रोंबो लाभ थियो उहे पाण कयासीं कोन। कचहरी खे कंटिन्यू कंदासीं। असां सां गॾु कॉल बि आहे मीर मोहम्मद मुगैरी दुबई खां। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो मुगैरी साहब, हेलो। आई थिंक कॉल ड्रॉप थी वई आहे। हेलो, असांखे वरी कॉल कयो। असां जेको आहे तव्हां सां ॻाल्हाईंदासीं थोरी देरि में। तव्हां कंटिन्यू कॉल कंदा रहो, इनशाला मिली वेंदी तव्हांजी कॉल। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजा माशाअल्लाह इलाही गाना फेमस थिया आहिनि जी। त तव्हां सिंधी बि ॻायो था, उर्दू बि ॻायो था, पर हिकिड़ो सिंधी सिंगर इहो मां पहिरियों दफ़ो ॾिठो आहे त उर्दू बि ॻाए थो। इहो कीअं इत्तेफ़ाक़? हिकिड़ा दोस्तनि जी सलाह सां, छो त हाणे उर्दू बि असांजी मादरी ज़बान आहे। जी जी। पोइ इन ख़्याल जे करे त भला जॾहिं असां सिंध में ॻाए सघूं था त भला हिकिड़ी ख़्वाहिश थींदी आहे। हाणे करण वारो त अलाह पंतनि जी ज़ात आहे। पोइ जेको माण्हू कमु कंदो आहे तवकल करे इहो ई पोइ रब ते रखे कंदो आहे। पाण उहो हर शइ करण वारो त अलाह जी ज़ात आहे। पोइ इहो कोको कोरीना कलाम खे शुरूआति कईसीं त अल्हम्दुलिल्लाह उन कोको कोरीना माना पाकिस्तान सॼे में मूंखे मशहूरु कयो। ऐं मां हिकिड़ो नंढड़ो फ़नकार आहियां हिकिड़ो सिंध जो, त मुंहिंजे दर ते BBC डान माना मूंखां इंटरव्यू इहे माना BBC वारा बि आया। एॾी माना मौला जी हिकिड़ी करम नवाज़ी थी। हाणे असां ॻाइण अहिड़ा भला न आहियूं, न पोइ जेको असांजो हाल आहे इहो बसि जेको कलाम काफ़ी आहे। पर हिकिड़ी
नवाण थी वई त असां पंहिंजी हिन सकाफ़त खे खणी सही सही टोप खे खणी सिंध सही। लतीफ़ जी तंदा यकतारो चपड़ी इन खे खणी जो उर्दू मीडिया में आयासीं त उते हिकिड़ी नवाण थी पई हा 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 त यार हे कहिड़ो माण्हू आहे जेको हे उर्दू थो ॻाए। हाणे AR वारनि ते बि मूंखे घुरायो हुओ जंहिंमें मुंहिंजो इंटरव्यू बि कयूं सही 5-7 कलाम बि सराइकी में ॿुधो माना इहा हिकिड़ी अलाह जी करम नवाज़ी थी। हाणे जेके बि उर्दू चैनल बि आहिनि तक़रीबन उहे बि मूंखे घुराईंदा आहिनि। माशाल्लाह केतिरी लैंग्वेजेस में गाना ॻाया आहिनि तव्हां? सभनि जी तादाद हज़ारनि जी तादाद हूंदी। पर वधीक उर्दू सिंधी सराइकी घणा त सिंधी उर्दू त हाणे बसि शुरूआत कई अथसि। अच्छा हा उर्दू केतिरा ॻाया हूंदा तक़रीबन? उर्दू तक़रीबन हाणे जेके मुंहिंजा आहिनि त उहे 15-20 जे लॻभॻि माना उर्दू आहिनि। माशाल्लाह ऐं उन्हनि उर्दुनि मां केतिरा हिट थिया? उन्हनि मूं हिट बसि हिकिड़ो कोको कोरीना त पहिरियों नंबर थियो। उन खां पोइ समी मेरी वार लठे दी चादर माना घणा काफ़ी अहिड़ा ॻायासीं जेके पोइ इहे ॿ टे इहे बि मशहूरु तमामु घणा थिया। सही सही शाइरी कंदा आहियो तव्हां पाण? न न कॾहिं बि न, कॾहिं शौक़ु न थियो न पंहिंजा बसि गाना? हाणे असांजो शौक़ु राग विराग असांजो आहे त वरी हाणे ओॾे शाइरी ॾे जो घिरंदासीं त वरी माना हे कमु थोरो हीअं त शाइरनि खे बि त मौक़ो ॾियूं न रुॻो सही आहे, असां सही ॻाल्हि शाइरी करे असां ई ॻायूं त शाइर दोस्तनि खे बि त मौक़ो लाज़मी आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अच्छा हीअं छा ॿुधाईंदव असांखे? हाणे असांजी दिलि चए थी त शाम जो पहर आहे ऐं तव्हांखे उथण सां मौला अली जी शान मां बिल्कुलु हिकिड़ो ज़िक्र बि आहे ऐं उहो तव्हांखे बिल्कुलु तमामु बिस्मिल्लाह। हिकिड़ो क़सीदो आहे मौला पाक जो। बिस्मिल्लाह। बदशिकिल हो इंसान तो तस्वीर बदल जाती है। बड़े मुश्किल तो पढ़ना दे अली अली और लिखी हुई लो महफूज में तहरीर बदल जाती है। ओला ओला वो बड़ा लजपाल अली लगिया निभा जान दे। बड़ा लजपाल अली लगिया निभा जान दे। वो जदे कोलू तू सड़े नहीं, जदे कोलू तू सड़े नहीं, वो अरशां दा राज जान दे। बड़ा लजपाल अली लगिया
कोल तूं सड़े नहीं ओ अरश दा राज जान दे बड़ा लजपाल अली लगियां ने पा जान दे बड़ा लजपाल अली मेरा पीर गाजी है कते बीबी ज़हरा राजी है सोना मेरा पीर गाजी है कते बीबी ज़हरा राजी है ओ ओखे वे ले सैयदा दे ओ ओखे वे ले सैयदा दा करन वफा जान दे बड़ा लजपाल अली लगियां ने पा जान दे ओ बड़ा लजपाल कोल तूं सड़े नहीं जंदे कोल तूं सड़े नहीं ओ अरश दा राज जान दे बड़ा लजपाल अली लगियां ने पा जान दे ओ बड़ा लजपाल अली हक मौला अल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह ॾाढो प्यारो कलाम बिस्मिल्लाह मतलब छा तारीफ़ कजे चार चंद्र लगी था वञनि तव्हांजा म्यूज़िशियंस माशाल्लाह सां इन्हनि जी मेहनत आहे प्यारो कलाम तव्हांजो अंदाज़े बयान सुभान अल्लाह छा ॻाल्हि कजे हे साधन वारा जेके आहिनि जी हे मुंहिंजे जोड़ जा आहिनि हे जीअं न कदा 12 महीना माण्हू को ॿधल हुजे जी पोइ जोड़ो हिननि जो हाल आहे जोड़ो असांजो हाल आहे पर हिकिड़ी जोड़दारी जेका हूंदी आहे उन में बहितरी आहे चवंदा आहिनि त 100 उस्ताद हिक पासे पर हिकिड़ो मिलती जेको आहे उहो हिकिड़े पासे बिल्कुलु केतिरे अरसे खां गॾु आहिनि तव्हां सां हे जेको ढोलक वारो आहे हुबदार अली सो हे असुल लारकाणे जो आहे सही पोइ हाणे जीअं असां बि कराची जो आयासीं त यार खे चयोसीं बाबा हाणे अचो हाणे हेॾे अची बुना हण त पाण में वरी साॻा पुराणा जोड़ हणूं था सही ऐं हे न्याज़ हुसैन जेको आहे ढोलक बाजे वारो जी जी हे मीरालिया ज़ात जो ऐं हे वेठो आहे काज़ी अहमद अच्छा हा बस पर हाणे अल्हम्दुलिल्लाह हे मूंसां गॾु ई रहंदा आहिनि सही असां रहूं पिया हिते बिलावल कोरंगी में कराची में बस हाणे माना असांजो घरड़ो हर शइ माना हिते ई आहे लॾो लाहे बिस्मिल्लाह करे वेही विया माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे बाक़ी हाणे जेके प्रोग्राम आहिनि उहे त पंहिंजी सॼी सिंध में जाथे काथे वतऊं ॻाईंदा वॼाईंदा था बस अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह माशाल्लाह अच्छा मूंखे इहो ॿुधायो त तव्हां मतिलबु पंहिंजी फैमिली में जीअं स्टार्ट कई ॻाइण करे त ॿिया घर भाती बि इन फील्ड में आहिनि या शौक़ु अथनि मां तव्हां पहिरियां ॻाल्हि कई त मुंहिंजो सॼो ख़ानदान पढ़ियो लिखियो आहे मां हिननि में हिकिड़ो अनपढ़ियल माण्हू आहे त उन्हनि जो कंहिंजो बि न आहे हाणे नंढड़ा मुंहिंजा 4 पुटड़ा अल्हम्दुलिल्लाह अल्लाह हर जहान खे बख़्शे ॾींदो उन्हनि जे सदके असांखे बि बख़्शे ॾींदो पोइ उन में इहो आहे त उहे पढ़नि था सही अञा 2 वॾा जेके आहिनि उहे कॉलेज में पढ़नि था नंढा बि माना अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे बाक़ी हाणे हे राग विराग जेको आहे फ़ुक़राई सां गॾु हिकिड़ी हिन में शहनशाही बि आहे सही वॾी बादशाही बि आहे सही फनकार उहा सवली ॻाल्हि न आहे सही फनकार जेको आहे लखनि किरोड़नि मां कोई हिकिड़ो पैदा थींदो आहे माना हिकिड़ी अनमोल शइ आहे जे पाण खे सुञाणे त सही ॻाल्हि आहे अगर उनके पंहिंजी खूबी ख़बर हुजे त हिन शइ जो केतिरो क़दुरु आहे ऐं छो ॾिसो न त हिकिड़ा माण्हू लख किरोड़ विञाए त बि इज़त न मिलंदी आहे ऐं हे असां फ़ुक़राई लतीफ़ जी तंद खणी हलूं था असां सां हज़ारे लखे माण्हू प्यार कनि था ॿाहिरनि मुल्कनि ते जेके दोस्त वेठा आहिनि उहे असांखे दिलचस्पीनि सां वीज़ाऊं ॾेई टिकेटूं ॾेई असांखे घुराइनि था माना इहा हिकिड़ी मौला जी करम नवाज़ी आहे बिल्कुलु हे पंतन पाक जो असांजो एहसान आहे माशाअल्लाह से इन ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं था हींअर टाइम थियो हिकिड़े ब्रेक जो जी व्यूअर्स जिगर जलाल साहब असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि तव्हांजी कॉल्स बि वठंदासीं पर हींअर टाइम थियो आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो जल्दी वापसि था अचूं काॾे बि न वञिजो वेलकम बैक व्यूअर्स ऐं असां सां गॾु कॉलर बि आहे आमना द लिटिल सिंगर शाइनिंग स्टार मां उन्हनि खे वेलकम चवंदसि पंहिंजे शो में हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम आपी कीअं आहियो
अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। आमना तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीक है, पर आपकी हेलो तमाम इतना प्यारा का लगे। हेलो हेलो हेलो, आपकी अपना आवाज अचे पियो। आमना तव्हांजी आवाज़ मूंखे क्लियर नथी अचे। हाँ अचे पियो आपकी। जी जी हाणे अचे थी। कीअं आहियो आमना? ठीकु आहियो? तमाम घणा प्यारा। थैंक यू थैंक यू। हेलो, मुझे ख्याल में लाइन में कुछ प्रॉब्लम आहे आज। हेलो, कॉल ड्रॉप थी वई मुंहिंजे ख्याल सां। तव्हां आमना वरी सां कॉल कयो असांखे। अलाए छा मसलो आहे, लाइन में प्रॉब्लम आहे। थींदो आहे। अच्छा जलाल साहब इहो ॿुधायो त तव्हां शोज़ कया आहिनि ॿाहिरि? बिल्कुलु। केतिरा शोज़ कया हूंदा? पाकिस्तान खां ॿाहिरि कया आहिनि? दुबई में कया अथसीं, सऊदी अरब कया अथसीं। माशाअल्लाह। हा, छा रिस्पॉन्स हुयो हुते? अल्हम्दुलिल्लाह। ॻाल्हि पहिरियों ई तव्हां कई त हे जेके हर हिकु जो माण्हू जो हिकिड़ो पंहिंजो पंहिंजो इख़लाक़ बि हूंदो आहे। छो त फ़नकार सां गॾु हिकिड़ो माण्हू जो इंसानु हुजणु भलो बिल्कुलु बहितरु आहे। पोइ असां जंहिं बि दोस्त सां असांजी मोहबत आहे न, असां उनखे हिकिड़ो फ़नकारी खां परे करे हुनखे हिकिड़ो भलो दोस्त बि कयो आहे। सही। ऐं मौला अली जो कौल आहे त भलो दोस्त उहा वॾी मिल्कियत आहे। बिल्कुलु आहे। पोइ इन जे करे जिथे वेंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह तमामु घणी दोस्त मोहबत कंदा आहिनि, तमामु घणी इज़त ॾींदा आहिनि। छो त असां बि उन्हनि खे ओतिरी इज़त ॾींदा आहियूं। माशाअल्लाह सां। ऐं मूंखे इहो ॿुधायो त अॼुकल्ह जो जेको दौरु आहे जी, इन में दोस्त घणा दुश्मन बि हूंदा आहिनि बिल्कुलु। ऐं दुश्मन घणा सॼण बि हूंदा आहिनि। हूंदा आहिनि। उलट बि थींदो आहे न। बिल्कुलु। ज़रूरी न आहे त दोस्त दोस्त ई हुजे, सही। दुश्मन दुश्मन ई हुजे। समटाइम्स असां कंहिंखे सम्झंदा आहियूं त हीउ मुंहिंजो दोस्त आहे, पर उहो ई असांजो दुश्मन निकिरंदो आहे। ऐं जंहिंखे असां सम्झंदा आहियूं असांजो दुश्मन, उहो ई असांजो सॼण निकिरंदो आहे। छो त इहे हिकिड़े मालिकनि जा कौल बि आहिनि जी। त हिकिड़े उन सां न फिटायो जेको तव्हांखे अॻिते हली वफ़ादार थिए, सही। ऐं उनखे दोस्त न सम्झो जेको तव्हांजो अॻिते हली दुश्मन थिए। बिल्कुलु। सो हीअ दुनियादारी आहे। दुनियादारी में माण्हू खे हलणो पए थो। ऐं इहे त वली ख़ुदा जा आहिनि जेके उन शइ खे ॼाणंदा दादा हिन जे मन में छा आहे, उहा अलाह जी ॻाल्हि आहे। बाक़ी आहे ॻाल्हि इहा आहे ज़ाहिरी में हिक ॿिए सां त इहा ई आहे त असां हिक ॿिए सां मोहबत कयूं, हिक ॿिए खे इज़त ॾियूं, हिक ॿिए सां प्यारु कयूं। खणी केर बि कंहिंखे कुझु का शइ न ॾींदो। इहा ई आहे मोहबत प्रीत आहे जेका माना हिते बि कमु ईंदी, पर जॾहिं माण्हू हिन दुनिया तो वञे थो हलियो न त बाद में बि उहा शइ हुनजो किरदारु कम में अचे थो, यादि रहंदो जे किरदारु हुनजो भलो आहे त। ईअं ई थींदो आहे। पहिरें असांखे क़दुरु न हूंदो आहे ऐं पोइ सोचींदा आहियूं त यार हलियो वियो, बिल्कुलु सुठो इंसानु हुयो, हीअ हुनजी आदत सुठी हुई, हेतिरो मूंसां निभायईं, हेतिरे वक़्त जो साथ हुयो हुन सां। तव्हां सां कॾहिं ईअं थियो जो कोई अहिड़ो तव्हांजो दोस्त जेको तव्हांखे पाण खे फील थींदो हुजे त ही अंदर में दुश्मन आहे मुंहिंजो? असां इहो कॾहिं पाण सोचियो न आहे त कोई असांजो दुश्मन आहे, पर हाणे दुश्मन त माना थी जो पवंदो त हाणे उनखे असां छा कंदासीं। काफ़ी दोस्त हाणे असांजो असुल मां हिकिड़ी तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां त ज़िंदगी हीअ असांजी गुज़री वई आहे हेतिरे उमिरि त कॾहिं बि कंहिं दोस्त में लालच न रखी आहे। सही। का मुफ़ाद न रखियो आहे त भला जे हे माना करोड़पति आहे खरबपति आहे त हिन में का न का शइ असां हासिलु कयूं न, घुरूं पंहिंजे अलाह पंतन पाक खां था। पोइ इन जे करे एतिरे ते मौजूदु ऐं दोस्तनि सां त बस इहो खाइणु पीअणु आहे, चांहि पीती अथई मानी खाधी अथई, वधीक असांजी कमी हुब लालच जा लोभ न आहे जो असां खां माण्हू इनका माना बेज़ारी कनि। बाक़ी हाणे असां सां अञा ठगी दोस्त करे विया आहिनि। सही। दुनियादारी जे हिसाब सां अञा असां सां माण्हुनि ठगी कई आहे। छो त हाणे असां फ़नकार माण्हू असां इहो ई सोचींदासीं त मुआशरे में असांखे हलणो आहे जीअं असांजे को कपिड़े खां पलांद खां छिके न, अहिड़ो कसो कमु न कयूं जो को दोस्त असांजी गिला करे विझे। किथे चइनि दोस्तनि में वेही चवंदा वाह जिगर जलाल हे भेड़ क़िस्म जो, पर उहो कमु ई न कजे त बहितर आहे। बिल्कुलु सही। असां फुकरा आहियूं, अञा असांखे माण्हू ठगे विया आहिनि त उन्हनि खे नियत आहे ख़ुदा ॾाढो ॾींदुनि। सही ॻाल्हि आहे। असां हिते कॉल वठण जी कोशिशि कंदासीं, मूंखे उमेदु आहे त कॉल मिली वेंदी ऐं असां उन्हनि सां ॻाल्हाए सघंदासीं। गुलरेज़ चांडियो आहिनि लाड़काणे खां। हलो अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो भाउ? ठीकु ठाक आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? अल्लाह जो शुक्र आहे, मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। शो ॾिसो पिया? जी
जी हाँ बिल्कुल शो ॾिसां थो। गुलरेज़ अली कैंटियो ॻाल्हायां थो लाड़काणे शहर खां। जी जी, छा चवणु चाहींदो? जी हाँ, सिंगर्स वेठा आहिनि, इन सां ॻाल्हाइणु चाहींदासीं। जी जी, प्लीज़ ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम वाला। अदो वाल सलाम बाबा, ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? अल्लाह जो शुक्र आहे माइट, ख़ुशि आहियो? बाबा मौला मौला ख़ुशि कंदो। बिस्मिल्लाह बाबा, नौकर आहियूं। अल्लाह से खुश रखंदो। लाड़काणे जे बैंस कॉलोनी वारे इलाइक़े सां ॻाल्हायां थो। हाँ बिस्मिल्लाह बाबा, बैंस कॉलोनी हाणे सॼा इहे मुंहिंजी संगत आहे, कुल ॿाहिरि आहिनि दोस्त। बिल्कुलु बैंस कॉलोनी जी भरिसां जुड़े चाहींदो साईं अलीगुल वारा सुञाणींदा हूंदव। बिल्कुलु साईं अलीगुल खे सुञाणियूं। रेस असांजो जेको आहे जे अदो फैज़ आहे, ऐं साईं खे चवां सिराई मसूद असांजो भाउ आहे। जी जी, सभिनि खे मुंहिंजे तरफ़ां बि जेके ॾिसंदा उनखे सभिनि खे सलाम आहे। ऐं अदो रईस असांजो कहिड़ो कलाम बाबा? बिल्कुलु हे बिल्कुलु हे तव्हां बिल्कुलु ॿुधायो। कूड़ा गोढ़ा रवाए वनी व्यास दिल जाहे रोए पयो मुझे लाए ओ पंहिंजी कई थस हो पाणे जाने ओ खैर मुझो थस हो अजन सुभाणे केॾो चयो मास माण्हू तारे मथा न खिलाए वनी व्यास दिल जाहे रोए पयो मुझे लाए। वाह साईं, वाह वाह वाह, बिल्कुलु बाबा। हाणे हे गानो मां स्पेशल लिखा के डेडिकेट कयां थो ऐं मीर मोहम्मद मुगेरी फरमान भुट्टो सभिनी खे खोड़ सारा सलाम। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम, बिस्मिल्लाह, महिरबानी। हलो, थैंक यू सो मच, अल्लाह हाफ़िज़। जी, हींअर असांखे छा था ॿुधायो तव्हां? बसि हाणे पंहिंजे उस्ताद बाबे जो हे जॾहिं उस्ताद जी मोकिलाणी थी, हीअ आख़िरी कैसेट जी, माना आख़िरी कैसेट, इन खां पोइ उस्ताद बाबो माना कलाम कैसेट न थी, माना दुनिया तो लॾाणो थी वियो। जी जी, हाणे उहो तव्हांखे बाबे जो कलाम ॿुधायूं पिया। रुस उन्हनि सां न रुसवो मत रुठो ई रहिजी वञे। ओ कान कन्ही जे कान असां काणियूं कढूं यरकिन जूं, कान कन्ही जे कान था काणियूं कढूं किन जूं। केर असीं ऐं केर कान न त केर कढे हा कान। असीं पाण उता मरा कढूं न कंहिंजी कान। हमल हिकिड़े साजन जे सिर कान था काणियूं कढूं ॾिस किन जूं। ओ सोहणा तूं जरुसां दे, ओ सोहणा तूं जरुसां दे तोखे हर कोरी झाणी दो। असां कंहिंसां रुसूं हिते केर पर जानी दो। असां कंहिंसां रुसूं हिते केर पर जानी। ओ सोहणा तूं जरुसां दे, सोहणा तूं जरुसां दे तोखे हर कोरी झाणी दो। असां कंहिंसां रुसूं हिते केर पर जानी दो। असां कंहिंसां रुसूं हिते केर पर जानी दो।
वरन खे हर को हुस्न वरन खे हर को छॾे सीने लाणींदो असां कैसा रुसूं हिते केरु पर ॼाणी ओ सुहिणा तूं जरो सादे सुहिणा तूं जरो सादे तोखे हर कोरी ॼाणींदो असां कैसा रुसूं हिते केरु पर ॼाणींदो असां कैसा रुसूं हिते केरु पर ॼाणींदो दुख मां तव्हां थो दुख न कजां दुख मां तव्हां थो दुख न कजां सच थो चवां वो सुहिणा सोच ॾिसजां ॾुखायल खे वे तर हितड़े ॾुखायल खे वे तर हितड़े हर को ॾुखाईंदो असां कैसा रुसूं हिते केरु पर ॼाणींदो असां कैसा रुसूं हिते केरु पर ॼाणींदो ओ सुहिणा तूं जरूं सादे ओ सुहिणा तूं जरूं सादे तोखे हर कोरी ॼाणींदो असां कैसा रुसूं हिते केरु पर ॼाणींदो असां कैसा रुसूं हिते केरु पर ॼाणींदो ॿिया त ठहियो पर तूं बि दुख ॾींदो ॿिया त ठहियो पर तूं बि दुख ॾींदो रमंदो ॾिसी तूं मूंखे ओ हलो यार वींदो तोखे त अकबर सां तोखे त अकबर सां गले सां लॻाईंदो असां कैसा रुसूं हिते केरु पर ॼाणींदो ओ सुहिणा तूं जरूं सादे सुहिणा तूं जरूं सादे तोखे हर कोरी ॼाणींदो असां कैसा रुसूं हिते केरु पर ॼाणींदो असां कैसा रुसूं हिते केरु पर ॼाणींदो अल्लाह ज़बरदस्त माशाअल्लाह असां कैसा रुसूं त असांखे केरु परचाई केरु पर चाहींदो उहा हक़ीक़त बि आहे न हा हा छो त जंहिंखे चाहिजे हाणे हुनखे त दुनिया में खोड़ चाहण वारा आहिनि पर हू आशिक़ चए थो त मां जो रुसाल मूंखे केरु परचाए तोखे त दुनिया परचाए विझंदी सही ॻाल्हि आहे इहा शाइरी कंहिंजी आहे हे अकबर शाह ख़ैरपुर नाथन शाह जो आहे हे उनजी शाइरी उनजी शाइरी आहे ऐं हाणे रीसेंट तव्हांजा जेके एल्बम्स रिलीज़ थिया आहिनि हींअर रीसेंट कोई रिलीज़ थियो आहे तव्हांजो एल्बम हींअर एल्बम असांजो अचिणो आहे करे आया आहियूं अच्छा जंहिंमें उर्दू सिराइकी सिंधी सभु मिक्स आहिनि हा अच्छा त घणो करे तव्हांजे गाननि जी शाइरी केरु कंदो आहे हाणे हूअं त काफ़ी जेके शाइर आहिनि घणा आहिनि पोइ उन में हिते जेके हाणे कराची में दोस्त आहे मुंहिंजो हफ़ीज़ बुलेदी ऐं गुलाम कादर शेख आहे ॿियो सौद जिलियानी हिकिड़ो सैयद बादशाह आहे उन्हनि जा कलाम बसि पोइ हाणे मिड़ई हिते जो वेठा जो आहियूं त हाणे एल्बम थियनि घटि था कयूं बि घटि था सही पोइ इनजे करे बसि जेके पंहिंजा उहे नयूं नयूं हिकिड़ियूं शयूं तयारु थियनि थियूं सही त पोइ उहे अची चैनल ते बसि कयूं था जे कैसेट जी आहे किथे रिकॉर्डिंग त उनजे लाइ वरी पोइ काफ़ी जेके कंपनियुनि वारा आहिनि त उहे बि सिलेक्शन खणंदा आहिनि पोइ माना ॿियनि ॿियनि शाइरनि जा उहे
करे था वठूं। सही। अच्छा मां तव्हां खां हिकिड़ो इहो सवाल करणु चाहींदमि त जीअं माशाल्लाह तव्हां उर्दू सॉन्ग्स बि ॻाया आहिनि जी ठीकु आहे त उहे ओरिजिनल जिन ॻाया आहिनि उन्हनि बि ॿुधा हूंदा यकीनन बिल्कुलु। त उन्हनि जी तरफ़ां कोई रिस्पॉन्स आयो तव्हांखे? न हाणे जीअं त मां इहो उर्दू ॻायां पियो वरी इहो जेको आहे हवा हवा जी जी इन कलाम जे लाइ चयूं त इहो चवणो आहे पोइ जंहिं इहो सॉन्ग चयो हुयो पोइ उन सां ॻाल्हायूं त भाई इहो असांखे इजाज़त ॾे त असां जिगर जलाल खां ॻाल्हायूं। सही। पोइ हुन वरी इहो मुतालबो रखियो त जिगर जलाल सां मां गॾु ॻायां। अच्छा त माना मां इहो भला मां ईअं न ॾींदुसि मां हुजां पाण। पोइ अहिड़ा उन्हनि त ज़रूरु हाणे जंहिं BBC ताईं पूरी पाकिस्तान में हिकिड़ो जंहिंजी एॾी शोहरत थी वई माशाल्लाह सां त ज़रूरु हाणे उन्हनि कीअं न ॿुधा हूंदा। बिल्कुलु। पोइ त इंडिया खां बि जेके असांजा उते फनकार हुया उन्हनि बि मैसेज कया उन्हनि बि इहे गाना ॿुधा माशाल्लाह। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां मां ॻाल्हि कई त मां ॻाइणो वॾो न आहियां असां सादड़ा ॻाइणा आहियूं गवैया जा इहे असांखे न एॾी का महिनत आहे न छा आहे। पोइ जेको इहो काफ़ी कलाम असां वटि आहे पर अल्हम्दुलिल्लाह जेको कुझु आहे उन में माना इज़त तमामु घणी दोस्तनि मोट भली ॾिनी आहे। इन जे करे असांजी बि दिलचस्पी अञा वधंदी आहे। सही ॻाल्हि आहे। सगत कॉलर आहिनि उरूज हबचोकी का। हेलो अस्सलाम वालेकुम उरूज। हेलो वालेकुम सलाम। आपकी जानी कैसी हैं? आप ठीक है? अल्हम्दुलिल्लाह मैं ठीक ठाक। आप कैसी हैं? अल्हम्दुलिल्लाह सबकी दुआओं से मैं तो बिल्कुल ठीक हूँ। माशाल्लाह आप हमेशा खुश रहें हमारी दुआ है। आमीन। और गेस्ट अंकल को मेरी तरफ से बहुत बहुत सलाम। वालेकुम अस्सलाम बाबा। वालेकुम सलाम। जी उरूज क्या कहना चाहेंगी? आपकी मैं जब ये प्रोग्राम देखती हूँ ना मुझे अजरा आपी की बहुत याद आती है। किसकी याद आती है? अच्छा अजरा की। ओके ओके ओके। वो हमारी फैमिली मेंबर है बहुत अच्छी कोलीग है और वो इस वक्त कशिश पर काम कर रही हैं दूसरे शो में। हाँ मैं कॉल करती हूँ। जी जी। और आपकी वैसे मतलब आप पहले क्या करती थी? मैं पहले क्या करती थी? मैं बहुत कुछ करती थी। आज आप मेरा इंटरव्यू ले रही हैं? कर रही हो ना इससे पहले। अरे बेटा मैं बहुत पुरानी हूँ। पुराना चावल जैसे होता है ना मैं वो हूँ। आपको पता नहीं है शायद अभी मेरा। मैंने एक्टिंग की है मॉडलिंग की है होस्टिंग की है उर्दू चैनल्स पे बहुत काम किया है PTV पे बहुत काम किया है और नहीं डायरेक्शन नहीं की मैंने। जी मैंने नहीं देखा ना तो इस वजह से। अच्छा तो फिर आप मुझे सर्च करें गूगल पर सर्च करें यूट्यूब पर सर्च करें फिर आपको मेरे बारे में बहुत सारी इन्फॉर्मेशन मिल जाएगी। ठीक है। मैं 8 साल के बाद दोबारा से KTN आई हूँ क्योंकि शादी हो गई बच्चे हो गए तो उसके बाद जाहिर सी बात है जो है चेंज आ जाता है लाइफ में। जी आपको किस चीज का शौक था? मुझे एक्टिंग का बहुत शौक था। अच्छा जी जी जी। चलें उरूज थैंक यू सो मच। अल्लाह हाफिज़ अल्लाह हाफिज़ अल्लाह हाफिज़। जी व्यूअर्स द टाइम थी हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो असां सां गॾु जिगर जलाल ते मौजूद आहिनि। ब्रेक खां पोइ उन्हनि सां वधीक गाना बि ॿुधंदासीं चिट चैट भी कंदासीं। टाइम थी हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो काॾे बि न वञिजो असां जल्दी। वेलकम बैक व्यूअर्स रंगन भरी शाम में तव्हांखे भली कार ॿीहर ऐं असां सां गॾु हिते जिगर जलाल साहब मौजूद आहिनि उन्हनि जी पूरी टीम हिते मौजूद आहे त हींअर तव्हां असांखे छा ॿुधाईंदव? असांजी दिलि त घणो कुझु चए थी पर हाणे टाइम घटि आहे। हे मशहूरु जेको मुंहिंजा गाना आहिनि उतां हिकिड़ो समी मेरी वार उहो ॿुधायूं तव्हांखे। ठीकु आहे। बिस्मिल्लाह। दीदार दे तालब हो से को जर माल नहीं पे मंगदे इन्हीं लाल लबां दे असा आशिक हो से कोई लाल न आसे मंगदे अर्ज कितो से को बोसे दा लू चार न आसे मंगदे गुलाम फरीदा सोनिया ने ना दे असा आशिक हो से को लख हजार न पे मंगदे
तेकू याद हो सी मैं आखिया हम ओ तेकू याद हो सी मैं आखिया हम महबूब मिठा तू छोड़ वेसी वल वल कुरान ते हथ ना रख ना कसमा चा तू छोड़ वेसी मेरी जिंदगी दा तू फैसला कर न जोश देखा तू छोड़ वेसी कर शाकर तू बर्बाद सनम ए खल के खिलाफ छोड़ वेसी वो सम्मी मेरी वार मैं वारिया सम्मी मेरी वार मैं वारिया गिल्ली गिल्ली बनियन समिए गिल्ली गिल्ली बनियन समिए पैर संभल के उतारिए इन जो वरी जवाब भी आहे असां वटि सिंधी कहिड़ो चेथो रोत भली रो तोखे केर चवे पियो रखई ॾाढनि सयारी रोत भली रो तोखे केर चवे पियो रखई ॾाढनि सयारी पाण रखी थई ॿियनि खे छा आहे पाण रखी थई ॿियनि खे छा आहे ॾिस तूं हलाए ॾाढनि सयारी रखे ॾाढनि सयारी
ज़बरदस्त माशाल्लाह हिकिड़ो सम्मी वेरी वाह हा। वरी उन जो रिटर्न में जवाब बि जीअं अॻे ॾिसो त असां कलाम ॻाईंदा हुआसीं जेको बि सिंधी कलाम चवंदा हुआसीं बाबो उस्ताद साईं बि चवंदो हो जी जी त उनजो उर्दू कलाम वरी उहा आख़िर में थल हुनजो चवंदा हुआसीं पर हाणे दौर तब्दील थींदो थो अचे जी जी त हाणे जॾहिं उर्दू चऊं था त उन खां पोइ वरी सिंधी बि थोरो वरी पोयूं कयूं था सही अच्छा हिन जी जेका वर्डिंग्स आहिनि जीअं शेरो शाइरी जे हिन जी थी आहे त उहा ज़ाहिरी ॻाल्हि जी, आहे जी। 100% त नथी थी सघे पर तर्ज़ उहो ई आहे हा तिर्ग तर्ज़ उहो ई आहे ऐं उन जी शाइरी चेंज कई वई आहे बिल्कुलु न हाणे हूअ उर्दू वारनि जी आहे सराइकी जी, में जी हे वरी असांजो हिकिड़ो मशहूरु शाइर आहे अली सन बबर सही दादू ज़िले जो पोइ उस्ताद बाबू तमामु उन जा कलाम घणा ॻाया पोइ हे वरी उनजो हुयो कलाम मां ओरिजिनल बि ॿुधो आहे हा इहो बाबे उस्ताद जी, बाबे जी, जो ई जी, जी पर मुंहिंजे ख़्याल सां त ही वधीक सुठो आहे हुन खां 100 टाइम्स मूंखे हे वणियो आहे छा आहे त जॾहिं मां इहो गानो ॻायो हुयुमि न जी समी मेरी वार त पोइ हे जेको मुंहिंजो हमराह आहे न्याज़ हुसैन जी पोइ इहो थो चए उस्ताद जिगर सिंधी सिंधी पोइ उन में पोइ तमामु टिकटाक तमामु घणा ठहिया इन ते तव्हां हाणे बि ॾिसंदव न त तमामु घणा आहिनि पोइ उतो वरी असां शुरू था चऊं रो भली त रो हा हिकिड़ी माना असुल ॻाल्हि इहा आहे त जेके दोस्त असांजा ॾिसनि था जी, उन्हनि जी। खे थोरो मज़ो अचे सही ॻाल्हि आहे एंटरटेनमेंट त हा खपे माना न उनखे ज़ाहिर आहे। मज़ो अचे उन शइ मूं नंढी नंढी हाणे त शाइर त बादशाह पिया आहिनि माशाल्लाह सां हा हाणे इहो त जेके आहिनि माना हिकिड़ो मज़ो करिणो आहे हिकिड़ा दोस्त जेके आहिनि त उनखे मज़ो ॾियणो आहे हिकिड़ो दिलि खे झटि सवा त माण्हू दुनिया खां ॿाहिरि हली थो वञे मज़े ख़ुशी में जो ईंदो त उनखां दुनिया जा सूर विसरी वेंदा न। बिल्कुलु ईअं ई आहे बिल्कुलु ईअं आहे असां सां गॾु कॉलर बि आहिनि पंजाब जे शहर झंग खां हलो शाहिद अली हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो भाउ ठीकु ठाक आहियो जी अल्लाह जो शुक्र है तव्हां ॿुधायो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक जी छा चवणु चाहींदव बसि असांजी जिगर साल समाज करणी गाने जी जी ॻाल्हायो जी मां पाण आरती में ड्यूटी गांधी क्षेत्र में तव्हांजी आवाज़ ब्रेक थी थिए पई अच्छा मां चयो मां ईअं तव्हांजो प्रोग्राम ॾिसां शहर में झंग शहर मां ॻाल्हायो पिया जी जी बिल्कुलु बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बाबा नौकर हूं अल्लाह तव्हां ख़ुशि करे अदो छा हाल आहे बाबा ख़ैर आहे साईं शुक्र अल्लाह करियर बिल्कुलु बिस्मिल्लाहियूं बिस्मिल्लाह मौला तव्हांखे आबाद करे बाबा जी शायद मदद कराइण साईं पंहिंजी घोटी जा जी जी साईं तव्हां वो जलाल जाने जो वो कलाम ॿुधायो थोड़ी महिरबानी दीदी हाज़ुर बाबा असां त बाबे उस्ताद जलाल बाबे आहे त असां ॿचड़ा आहियूं असां त चऊं था तव्हां दोस्तनि जे लाइ त चैनल ते अची वेहूं था त जीअं दोस्त ॿुधनि ऐं दोस्त फरमाइशूं कनि था असां उनजी फरमाइशूं पूरियूं कयूं कहिड़ो बाबे जलाल जो कलाम तव्हांखे ॿुधायूं बस साईं को बि सुठो कलाम थी वञे बस शायद मदन जे नाले सां डेडिकेट करे छॾिजो बिल्कुलु बसि, बिल्कुलु तव्हांखे बिल्कुलु, डेडिकेट बिल्कुलु। कंदासीं अच्छा शायद भाई इहो मूंखे ॿुधायो त तव्हांजो सिंध सां कहिड़े शहर खां तव्हांजो आहे तालुक जी घोटकी शहर खां घोटकी शहर खां अच्छा छा कंदा आहियो तव्हां एक्चुअली मां पाण आर्मी में आहियां अच्छा अच्छा माशाल्लाह सही इस टाइम पंजाब में ड्यूटी ते प्रोग्राम ॾिठो पियो मां जो दीदी ॻाल्हाई जी 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 थैंक यू सो मच महिरबानी महिरबानी बाबा साहिब साईं पंहिंजो बिस्मिल्लाह ख्यालु रखो अल्लाह हाफ़िज़ थैंक यू सो मच तव्हां एतिरे परे खां असांखे कॉल कई असांजो शो ॾिसो था लाइक कयो था फीडबैक बि ॾींदा रहो कॉल्स बि कंदा रहो कमेंट्स बि पंहिंजा ॾींदा रहो असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि जिगर जलाल साहिबु उन्हनि सां सुठा सुठा गाना बि असां ॿुधूं था परिस्तारनि जी अच्छा मां तव्हां खां सवाल कयां सवाल तव्हां सां करिणो पर मां व्यूवर सां पई कयां परिस्तारनि जी तव्हांखे मोहबत कीअं लॻंदी आहे तमामु बहितर छो त इहा इन मोहबत जे ई करे त माण्हू जीअरो आहे जे मोहबत न मिले दोस्त दोस्त खे इज़त ॿार जो न मिले त पोइ त माण्हू घर सुतल भलो आहे न पंहिंजनि भातियुनि खां पोइ ख़ुदा करे त पंहिंजा भाती बि भाइण सही सही ॻाल्हि आहे कॾहिं कॾहिं उहे बर्दाश्त हा उहे बि कंदा बर्दाश्त न कंदा आहिनि न अच्छा कॾहिं ईअं थियो जो तव्हांखे माशाल्लाह एतिरी शोहरत मिली एतिरो मोहबत मिली त हिकिड़ो ईंदो आहे न अदाकारनि में फनकारनि में हिकिड़ो गुरूर अची वेंदो आहे त तव्हां में कॾहिं ईअं थियो असां हाणे असां जेके मुंहिंजा दोस्त आहिनि जिन मूंसां गुज़ारनि था जेके संगत मूंसां मिलंदा आहिनि उन्हनि खे मुंहिंजी तबियत जी ख़बर आहे सही त जिगर जलाल कहिड़ी तबियत जा हे असां फ़क़ुरा माण्हू जी जी
असां इन शइ खां परे हूं छो त असां पाण लतीफ़ सरकार जा बैत ॾेई ऐं वज़ाहत करे दरवेशनि जा माण्हू खे सबक़ ॿुधाईंदा आहियूं। जीअं लतीफ़ चयो आहे त नथी मापे मन में ख़ुदी ऐं ख़ुदा, वाकई नथी मापे मन में ख़ुदी ऐं ख़ुदा, ॿिनि तरारनि जाइ नाहे हिकु म्याण में, माना दिलि हिकु आहे जा ख़ुदी रहंदी जा ख़ुदा रहंदो। हाणे असां जॾहिं इहा सबक़ ॾींदा आहियूं बैतनि में त हाणे असां जे ख़ुदी धारियूं त असां माण्हू खे लाचार त कोन्हे असां प्यारु कंदा, इज़त ॾिबी त इज़त वठिबी, बिल्कुलु ईअं ई आहे। दुनिया जो दस्तूर आहे त माना मोहबत ॾियो मोहबत वठो, उन में मज़ो आहे। बाक़ी हाणे जेको आहे ख़ुदी कंदासीं त ॿिए खे त असां छा कंदासीं, उहो पंहिंजी ख़ुदी में पाण ख़तमु थी वेंदासीं। कुझु अहिड़ा शागिर्द जेके तव्हां खां सिखणु चाहींदा हुजनि? बिल्कुलु, मुंहिंजा शागिर्द अल्हम्दुलिल्लाह गंजो आहिनि। अच्छा, पर हुन में मशहूरु आहे हिकिड़ो गुलशेर चांडियो। अच्छा अच्छा, जंहिंजो मशहूरु कलाम हो त यार कयो अथमि अहिड़ो कराची होश थी वियो आहे गुम। जी जी इहो बि ॿचिड़ो आहे मुंहिंजो शागिर्द आहे। ऐं ॿियो आहे हैदरी जलाल, सही, उहो वरी रहंदो आहे हाला नाका हैदराबाद में। जी जी जी, वरी ॿ टे शागिर्द लारकाणे में बि रहंदा आहिनि। हिकिड़े जो अली हसन नालो आहे, हिकिड़ो जो मोहम्मद सिद्दीक़ नालो आहे, माना काफ़ी। वरी हिते कराची में बि आया आहियूं त ॿ टे शागिर्द हिते बि आहिनि। अच्छा, हा, पर असां पाण बि अञा शागिर्द ई आहियूं। बिल्कुलु, इहो त सॼी ज़िंदगी सिखंदा रहंदासीं न। हुनजी मोहबत आहे जेको असांखे चवंदा बाबा मिड़ी पाण जेको असांजो बि हाल आहे, बिल्कुलु पिरिया न हाल आहे। असां सां गॾु कॉलर बि आहिनि, कॉल बि वठंदासीं। नादिर अली भुट्टो जेकमाबाद खां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी चार ठीकु अदा, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्लाह साईं जा एहसान आहिनि। अदी तव्हां ख़ुशि हो? ॿिया ख़ैर आहिनि? जी जी जी, दुआऊं तव्हांजूं, अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। अल्लाह तव्हांखे ख़ुशि कंदो। जलाल साहब सां ॻाल्हाइणो जोगी साहब। जी जी, प्लीज़ ॻाल्हायो। बाबा जोगी पंहिंजे घर वेठो आहे, मां जिगर जलाल चांडियो बाबा। साईं जिगर साहब या अली मदद। बाबा अला अली मदद आहे। बिस्मिल्लाह, ख़ुशि आहियो? ख़ैर तबियत सही आहे बाबा? मौला जा करम, अल्लाह साईं जा एहसान। तव्हां पूरी संगत पूरी टीम खे सलाम साईं। अल्लाह तव्हांखे ख़ुशि लख तव्हांजा एहसान या तव्हांजी मोहबत आहे, तव्हांजो प्यार आहे। तव्हां गला वधाईंदो छो त तव्हां असांखे प्यार करण वारा माण्हू न हुजो त असां बि यकतारा सेरानी करे घर सुम्ही पऊं हा। न साईं न, काॾे असां काॾे विसरंदा सिंध वारा कॾहिं विसरंदा। पंहिंजा तव्हां हो त असां हूं साईं, असांजी पहचान सुञाण हो तव्हां। अल्लाह तव्हांखे ख़ुशि कंदो, मौला इज़त तव्हांखे ॾींदो। आमीन आमीन आमीन। साईं हे मुंहिंजो नंढड़ो आहे, पंहिंजो चवे थो त इहा पंहिंजो फरमाइश ज़ोलन धमालनि सां मामन वारी नओं कलाम आयल आहे। बाबा बिल्कुलु इहो दोल दमामा आहिनि, पर इहो असांखे नथो अचे। अच्छा, हा हा, पंहिंजी पसंदि सां ॿुधायो असांखे। जलाल साहब वॾे जो हाज़ुर हाज़ुर। ठीकु आहे ठीकु आहे, हाज़ुर बाबा हाज़ुर। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। अच्छा, ही जेको शागिर्दनि जो जेको सिलसिलो जेको तव्हां सां ॻाल्हि थिए पई कॉल खां पहिरियां, जी जी, त हिन वक़्त ताईं जेको आहे, अच्छा ओके, ब्रेक जो टाइम थी वियो आहे। ब्रेक खां पोइ मां तव्हां खां इहो सवाल वठी वरी पोइ त नए सिरे शुरू जी जी कंटिन्यू कंदासीं। जी 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 बिल्कुलु जी, बस टाइम थी वियो आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। डोंट गो एनीवेयर, विल बी राइट बैक, सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स। असां ॿीहर तव्हांजे साम्हूं आहियूं रंगनि भरी शाम में। रंग खणी आया आहियूं, जिगर जलाल साहब हिते मौजूद आहिनि। रंग विखेरनि पिया था हिते। अलाए मां सिंधी सही चई, अलाए मां ग़लति चई, पर मां कोशिशि कयां थी त सिंधी जा जेके डिफरेंट ऐं टिपिकल वर्ड्स आहिनि उहे मां चवण जी कोशिशि कयां। छो त अल्हम्दुलिल्लाह फ़ख़्रु आहे त मां सिंधी त आहियां, पर ब्रॉड जेको आहे एजुकेशन ऐं ब्रॉड जेको सभु कुझु थींदो आहे उहो मां हिते ई कयो आहे। त हिन जे करे मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त मां सिंधी ॻाल्हायां सुठे तरीक़े सां ऐं सिखण जी बि कोशिशि कंदी आहियां। ईअं न त मां 100% सही आहियां ऐं मां सुठी अगरि एक्टर हुयसि बि त उहा KTN वारनि जी महिरबानी आहे त उहे मूंखे सिंधी सेखारींदा हुया, सिंधी जो स्क्रिप्ट मूंखे यादि कराईंदा। इनफैक्ट अञा ताईं बि खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं थींदियूं आहिनि जो उहे मूंखे सेखारींदा आहिनि ऐं मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। मां चाहियां थी त मां हमेशह सिखंदी रहां। ईअं न त मां सिखी करे चवां त मां ॾाढी मोतबर थी वई आहियां, पर न, मां हमेशह इन सिलसिले खे जारी रखणु चाहींदसि। असां सां गॾु कॉलर बि आहिनि, आमना द लिटिल स्टार, जिन पहिरियां कॉल कई ड्रॉप थी वई। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आपी कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। आमना, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? जी मां बिल्कुलु ठीकु आहियां। आपी जी तमामु घणा प्यारा पिया लॻो। थैंक यू सो मच। ऐं तमामु घणा क्यूट पिया था। जी
तो तमाम घणा क्यूट आयो आपी। क्यूट आया जी। अच्छा थैंक यू सो मच। पर मूंखे उम्मीद आहे तव्हां खां वधीक क्यूट न हूंदमि है न? तो तमाम घणा क्यूट आयो। अच्छा हलो थैंक यू सो मच तव्हांजी मोहबत आया। आमना छा कंदा आहियो तव्हां? मां गाईंदी आहियां। ॻाईंदा आहियो ठीकु आहे। तव्हांजी एज केतिरी आहे? 9 साल। 9 इयर्स जा आहियो? जी 9 इयर्स जा आहियो? अबे आवाज न पियो अचे। 9 सालनि जा आहियो तव्हां? जी जी माशाअल्लाह। अच्छा स्कूल वेंदा आहियो? जी आपी। अच्छा ठीकु आहे। त तव्हां असांखे कुझु ॿुधाइण चाहींदव या असांजे गेस्ट सां ॻाल्हाइण चाहींदव? मां त टेन गीत ॿुधंदमि पोइ फैसला करींदमि। ठीकु आहे गीत ॿुधायो पहिरियां। साहिल पे खड़े हो तुम्हें क्या चले जाना मैं डूब रहा हूँ अभी डूबा तो नहीं हूँ ए वादा फरामोश में तुझ सा तो नहीं हूँ हर जुल्म तेरा याद है भूला तो नहीं हूँ ए वादा फरामोश में तुझ सा तो नहीं हूँ चुपचाप सही मसलहतन वक्त के हाथों चुपचाप सही मसलहतन वक्त के हाथों मजबूर सही वक्त से हारा तो नहीं हूँ ए वादा फरामोश में तुझ सा तो नहीं हूँ। वाह ना वाह माशाअल्लाह जबरदस्त। क्लैपिंग फॉर यू। मुझी पूरी टीम जी तरफा तव्हांखे क्लैपिंग। ऐं माशाअल्लाह ही सॉन्ग एतिरो बहितरीन आहे ऐं एतिरो मुश्किल सॉन्ग आहे ऐं जंहिंखे तव्हां एतिरो सुठे तरीक़े सां परफॉर्म कयो आहे। सजाद अली माशाअल्लाह असांजो आइकॉनिक सिंगर आहे पाकिस्तान जो ऐं उनजो मुश्किल तरीन गानो तव्हां चूज़ कयो ऐं एतिरी नंढी उमिरि में उहो बि। मां तव्हांखे बेस्ट ऑफ लक चवंदसि तव्हांजे फ्यूचर जे लाइ। उम्मीद कयां थी त तव्हां जेको आहे पंहिंजे सिंगिंग खे ऐं कंटिन्यू रखो। वॾा थी करे तव्हां हिनखे कंटिन्यू रखो जेकॾहिं तव्हांखे शौक़ु आहे त। ऐं उन सां गॾु गॾु इहा एडवाइस ज़रूरु कंदसि पंहिंजी एजुकेशन न छॾिजो प्लीज़। एजुकेशन खे ज़रूरु कंटिन्यू कजो ठीकु आहे? जी जी प्लीज़ ॻाल्हायो। हेलो अस्सलाम वालेकुम सर। बाबा वालेकुम अस्सलाम। बाबा ख़ुशि आहियो? जी सर मां बिल्कुलु ठीकु आहियां। बसि सर तव्हांखे दुआऊं ॾींदा रहो। अल्लाह तव्हांखे। मां सिंध जी तमामु घणी सुठी सिंगर ऐं मां पंहिंजे शहर जो ऐं सिंधी जो नालो रोशन कयां। इंशाअल्लाह इंशाअल्लाह बाबा अल्लाह कंदो अल्लाह जो हबीब कंदो। छो त जेको बि तमन्ना आहे रब पाक पंतन पाक जे सदके में हर जहान जी पूरी कंदो। अल्लाह बचड़ा तुंहिंजी बि आस उमेद अल्लाह रब पाक पूरी कंदो। आमीन आमीन आमीन। बिस्मिल्लाह। थैंक यू आमना। पंहिंजो ख्याल रखजो। अल्लाह हाफ़िज़। माशाअल्लाह से नंढड़ी आहे ऐं एॾो ॾुखियो गानो चूज़ कयो अथई। ही ॾिसो न हिकिड़ी जंहिं बि शइ सां जंहिंजो लगाव थिए थो जी 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 त हाणे न त अहिड़ी तार में ॻाइणु ऐं नंढड़ी उमिरि जी ऐं अहिड़े सुर सां त इहा हिकिड़ो हुनजो जुनून आहे। इन शइ सां हुनजो इश्क़ आहे बिल्कुलु। तॾहिं इहा शइ हुनखे अचे थी। ईअं ई थींदो आहे। ॿियो मुंहिंजे ख़्याल सां त जेतिरी तव्हांजी उमिरि कची हूंदी आहे ऐं तव्हां उन उमिरि खां सिखणु शुरू कंदा आहियो त तव्हांजो आवाज़ बि सुठे खां सुठो थींदो रहंदो आहे। छो त बचपन खां जेको माण्हू ॻाए थो उन शइ सां मोहबत करे थो न त उन में इज़ाफ़ो पवंदो वेंदो न। सही। हिकिड़ी शइ आहे जेका नई तयारु आहे उनखे कंहिं बि शइ में माना उहा हलंदी ईंदी त उहा रवां जॾहिं थींदी ईंदी त माना ठहंदी न। पर उहा हिकिड़ी शइ बीठल आहे उनखे त ख़बर न पवंदी न। अहिड़ो कोई नंढड़ो सिंगर जेको शागिर्द हुजे तव्हांजो? माशाअल्लाह अञा अहिड़ा मां शागिर्द नंढड़ा न कया अथमि। अच्छा पर उन्हनि खे ट्रेन करण बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। हा बिल्कुलु।
ऐं मतिलबु उन्हनि जे लाइ एतिरो मां चवंदसि त जेकॾहिं तव्हांखे शौक़ु आहे ॿारनि खे त तव्हां प्लीज़ पंहिंजी सिंगिंग सां गॾु गॾु तव्हां पंहिंजी एजुकेशन बि कंप्लीट कजो, इनखे न छॾिजो कॾहिं बि, छो त इहा तव्हांखे अॻिते हली इलाही कमु ईंदी। ऐं असां सां गॾु कॉलर बि आहिनि, तारिक भाई आहिनि नौशेरो फिरोज़ खां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? हाँ जी अल्हम्दुलिल्लाह, खैर दुआ लगी पई है। साईं बा जिगर जलाल के सलाम करता हूं, याद ही मदद। साईं वाल सलाम अलैहि व बाबा, बिस्मिल्लाह, मौला खुश करे बाबा। आमीन। ता सही खुश है त सही है अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान रब पाक जा। बस आया कि ए नंढड़ी हिकड़ी रिक्वेस्ट करनी, साईं वॾे जलाल साहब जो दोहीड़ो हुयो तिले वारो, जी जी, असांखे उहो थोरो असांखे ॿुधायो, उन ॾाढी दिलि बेताब पई थिए त असां तिले वारो दोहीड़ो साईं जो वॾे साईं जो ॿुधूं। हा न बिल्कुलु बिल्कुलु ॿुधाईंदासीं बाबा। हाज़ुर हाज़ुर, इहो असांखे साईं थोरो ॿुधायो। हाज़ुर हाज़ुर, ठीक है, थैंक यू सो मच, थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। दिले वारो इहो उस्ताद बाबे जो हिकिड़ो मशहूरु कलाम हुयो जंहिंमें घड़े जो किस्सो खयो हुई। पोइ घड़ो ऐं आशिक महबूब इन जो माना सुवाल जवाब हुयो। अच्छा, हा, कुछ याद आहे तव्हांखे अहिड़ो? याद असांखे थोरो न सभु यादि आहे। अच्छा, हा, छो अबे जलाल जा जेके बि आहिनि न त काफ़ी अहिड़ी अहिड़ियूं शयूं त हाणे हो त हज़ारनि जी तादाद में कलाम आहे, पोइ मिड़ई जेके कुझु आहिनि मिड़ई कुझु न कुझु यादि आहिनि। सही, थोरो थी वञे पोइ थी वञे, बिस्मिल्लाह। हाणे कलाम असां ॿियो चऊं था जेको मशहूरु आहे, मुंहिंजो KTN ते कशिश ते हलंदो आहे, बाक़ी दोहरा उहे चवंदा आहिनि भाऊ जी फरमाइश ते। जी जी ज़रूरु, ठीकु आहे, इहो बि बहितर आहे। बिल्कुलु ईअं आहे, हुननि जी बि दिलि रखिजे। बिल्कुलु। वाह घड़ा तड़ी घाड़ घड़ी चल मरईब कुंभार घड़े दा। वाह घड़ा तड़ी घाड़ घड़ी चल मरईब कुंभार घड़े दा। सोहणिया ते चढ़ सैर करे दई तू ता दई तेल नवेदा। ओ सोहणिया ते चढ़ सैर करे दई तू ता दई तेल नवेदा। ए बख्ता ओ वेखो भाग घड़े दा, असा उम्र अफरा को विञाई। घड़ो ॻाल्हाए थो त बख्ता फ़क़ीर तूं त मूंखे पिटींदो, पर तोखे इहा ख़बर आहे त मां केतिरा सूर ऐं सदमा सही पोइ महबूब जी ढाक ते आयो आहियां। छो त किसो घणो आहे, हुन दोस्त जी फरमाइश आहे, बस पोइ हाणे हिकिड़ो चयोसीं हे त हाणे जवाब थो ॾे घड़ो। घड़े आख्या भंजन में कू कर न टोटे, असां बारी बार गमा सिर चायोसीं। पिले खूब खया दी मार खा, पिछ घर कुंभार दे आयो से। पिछ पानी दे विच गुज मुज थी चढ़ चक ते सिस कटवायो से। बाह आतश दी विच जल पल जो विच बाजार विकायो से। पिछ एक टका था मुल असाड़ा जो घिन कर बाजार आयो से। रसी पाके गल में दे विच वन खूहे विच लड़कायो से। एक खिजर देखो देखा कर पिच मच कर बाहर आयो से। ए पढ़ तो ही दे बिस्मिल्लाह वाली बख्ता, पिछ मस महबूब दी ढाक ते आयो से। ओला ओला या गाल बुधी बख्ते फकीर घड़े जी पचर चली ते महबूब सां ॻाल्हाइण लॻो त केड़े गाॾई रुठ यार मेरा मैं कुरसण दी गाल सुणाई वञ। केड़े गाॾ
ॻाल्हि रुठ यार मेॾा मैं को रुसण दी ॻाल्हि सुणाई वञ ए ॿिया ॻाल्हिया हिन साॾेस में तूं अपनी ॻाल्हि सुणाई वञ लोक दिता ने सिर चायो से ए साडे सिर दा बार लहाई वल गुलाम फरीदा ओ असन खेड़ वे जा तू पिछे कड़ा भाकुर पाई वल ओला ओला छो ते किसा मोहब्बत जा तमाम घणा पर हाणे इनखे छॾे ऐं कलाम में शुरू था थियूं त इहो ई महबूब खे चए थो तुंहिंजूं जेके अखियूं आहिनि से मूंखे मारनि थियूं उहो चए पियो मां सॼी दुनिया ने ॾिसां थो सॼी दुनिया खे नथो मारियां तोखे छो हिक खे मारियां पियो हुन चयो तो में अड़ियल मां हिकिड़ो आहे चवंदा आहिनि हंधु उहो सड़ंदो आहे जिथे बाहि ॿरंदी आहे त शाइर चए थो ईअं न खण तूं अखिड़ियूं ई मरी राज पवंदा ईअं न खण मरी राज पवंदा कट जुल्फ पलाम हण खण कट जुल्फ पलाम हण खण सहरी कहरी न न न न न न न इने न खण अखिड़ियूं ही मरी राज पवंदा इने न खण अखिड़ियूं ही मरी राज पवंदा
जो हिकिड़ो कलाम इन जी तिर्ज़ जंहिंजो ठहियल आहे चेथो उतार बालम बिछुड़ो हूँ लड़ी खेलवा गए उतार बालम बिछुड़ो हूँ लड़ी खेलवा गए अते बिछुड़े मारो डंगड़ो अते बिछुड़े मारो डंगड़ो और गई मर गई अरे उतार बालम बिछुड़ो हूँ लड़ी खेलवा गए उतार बालम बिछुड़ो हूँ लड़ी खेलवा गए अते बिछुड़े मारो डंगड़ो अते बिछुड़े मारो डंगड़ो और गई मर गई अरे उतार बालम बिछुड़ो हूँ लड़ी खेलवा गए उतार बालम बिछुड़ो हूँ लड़ी खेलवा गए। बेहतरीन ज़बरदस्त। ये जेको हाणे लास्ट में तव्हां ॿुधायो जी जी इन जी थोड़ी मीनिंग ॿुधाईंदव? हाणे आहे थर जो त इन जो इहो आहे त उतार बालम बिछूड़ो माना हू पाणी भरण आया खूह तां ठीक त उनखे विछुओ ॾंगो आहियूं ओके त हू दाह कबी आहे न जी 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 त उन में चए अर उतार बालम बिछूड़ो सही ठीक इहा बि हाणे असांखे जी। शाबस ॾियो त जी, असां माना जेको लफ़्ज़ चऊं था उनजी तव्हांखे माना ॿुधायूं था छो सही त इन खे हिकिड़ो इश्क़ु चइबो आहे सही हाणे इन राग सां कलामनि सां असांजो इश्क़ु आहे ऐं अवल उन जी माना इहा कंदाऊं त इन जी वज़ाहत पुछूं त इन जी वज़ाहत चाहे छो त ॾिसो हाणे जीअं तव्हां सुवालु कयो हाणे मूंखे ख़बर न हुजे त मां छा चवां सही तव्हांखे ॻाल्हि आहे पर अवल बहितर आहे हा त कंहिं उस्ताद खां कंहिं सुलझल माण्हू खां पुछो त भाउ हिन लफ़्ज़ जी माना कहिड़ी माना आहे कहिड़ी आहे हा पोइ हे बाबो असांजो उस्ताद बाबो जलाल साईं हो न जी त हिकु हिकु लफ़्ज़ जी माना तव्हांखे ॾिसंदो जेके तव्हां त घणो न ॿुधो हूंदो जी। या ॿुधो बि हूंदो त माना घटि ॿुधो हूंदो न जी जी त माना हिकु हिकु लफ़्ज़ जी बाबो उस्ताद वज़ाहत कंदो हो सही पोइ नंढो ॿारु हुजे न उनखे बि उहा शइ सम्झ में अची वेंदी त इन जी माना ई आहे ठीकु आहे थैंक यू सो मच तव्हां असांजे शो में आयो पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो ऐं खोड़ सारा तव्हां गीत ॿुधाया तव्हां सां कचहरी बि थी मूंखे ॾाढो सुठो लॻो तव्हां सां मिली करे ऐं तव्हां ॿिन्ही जो बि मां थैंक यू चवणु चाहींदसि शोभी भाई आपका भी थैंक यू सो मच आप थोड़ा सा लेट आए लेकिन आ गए ये शोभी भाई जी मेहरबानी आहे थैंक यू जी अच्छा व्यूअर्स त अॼु तव्हांखे शो कीअं लॻो ऐं तव्हां ज़रूरु पंहिंजा कमेंट्स ॾिजो फीडबैक ॾिजो त तव्हांखे शो कीअं लॻो आहे ऐं तव्हांखे मज़ो आयो या न आयो इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी वेंदे वेंदे आख़िर में हिकिड़ो इन्हनि जो हिट सॉन्ग ॿुधंदासीं कोको कोरीना ईअं न त मज़ो न ईंदो शाम जो सो इंशाल्लाह वरी मुलाक़ात थींदी अल्लाह हाफ़िज़ वेंदे वेंदे जेको आहे हू कोको कोरीना ॿुधाईंदा बिस्मिल्लाह ओ जंगल में ढूंढा के शहरों में ढूंढा ओ जंगल में ढूंढा के शहरों में ढूंढा मगर मुझको कोको कोरीना कहीं नहीं मिली। उस्ताद बाजे वाला तो फिर आशिक क्या करे वो मेरे ख्यालों पे छाई है एक सूरत मत वाली मेरे ख्यालों पे छाई है एक सूरत मत वाली नाजुक सी शर्मीली मौसम से भोली भाली रहती है वो दूर कहीं अता पता मालूम नहीं कोको कोरीना कोको कोरीना कोको कोरीना कोको कोरी मेरे ख्यालों पे छाई है एक सूरत मत वाली नाजुक सी शर्मीली मौसम से भोली भाली
गहरी आंखें जिसकी फूल सा जिसका चेहरा, झील सी गहरी आंखें जिसकी फूल सा जिसका चेहरा, काली जुल्फे नागिन बन के देती है जिसके पहरा। तुम पूछोगे मुझ से दुनिया भर में कौन है ऐसा हंसी, मेरे ख्यालों पे छाई है एक सूरत मतवाली, नाजुक सी शर्मीली, मौसम से बोली भाली, रहती है वो दूर कहीं अता पता मालूम नहीं। कोको कोरीना, कोको कोरीना, कोको कोरीना, कोको कोरीना। हो सकता है कल मुझको वक्त वहां ले जाए, हो सकता है कल मुझको वक्त वहां ले जाए, मैं घबराऊं देख के उसको ओ मुझसे शर्माए। कह दूंगा दिल पर मैंने शायद देखा है तुमको कहीं, मेरे ख्यालों पे शायद